जाती जाती सामूंडी पट्टी वारे तिलके जाती जी वॾी अस्पताल तिलका अस्पताल जाती तबाही किनारे ते शाम वारी शिफ्ट में 6 कलाक डॉक्टर न हुअण जे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल मरीज़ तड़पण लॻा। गैस्ट्रो जे मर्ज़ में मुब्तला बुढ़ड़ी औरत भागा मासूम नींगरी साइमा समेत केतिराई मर्द ऐं औरतूं मासूम ॿार तकलीफ़ सबबि तड़पंदा रहिया, जिते को बि डॉक्टर न हुअण सबबि मिसकीन मरीज़ दरबदर थी बिना कंहिं इलाज जे वापसि मोटी विया त के शहर जे निजी क्लिनिकनि ते पहुता। जाती अस्पताल में डॉक्टरनि जे न हुअण सबबि सामूंडी पट्टी वारे तिलके जाती जो आवाम सख़्तु परेशान आहे। ॿिए तरफ़ राब्ते करण ते तिलका अस्पताल जाती जे सीनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर यामीन शाह ॿुधायो त पोलियो मुहिम हलंदड़ आहे, जंहिं करे डॉक्टर पोलियो मुहिम दौरान मसरूफ़ आहिनि। उन जे करे शाम वारी शिफ्ट में डॉक्टर न हूंदो। पोलियो मुहिम ख़त्म थियण सां ई डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु हूंदा। मोहम्मद अशरफ मल्ला।